ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 14/7/2026। मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार याची यात्रा में कॾहिं थकिणो न आहे। देह अभिमान जी तूफ़ान थकाईंदा आहिनि। देह अभिमानी ठहो त थक दूर थी वेंदी। प्रश्न आहे कहिड़ो संस्कार 21 जन्मनि जी श्रेष्ठ तक़दीर खे बिगाड़ण वारो आहे। उत्तर आहे अगरि कंहिंसां रुठण जो संस्कार आहे, बाप सां पढ़ाई सां रुठजी वेंदा आहियो त 21 जन्मनि जी तक़दीर बिगड़ी वेंदी आहे। हिन करे बाबा चवंदा आहिनि मिठे मिठे ॿार देह अभिमान जे वश कॾहिं बि उल्टो नशो न चवणो खपे कि मां एतिरनि खे सम्झायो, एतिरनि जी मदद कई। ॾिसो बाबा केतिरी वॾी अथॉरिटी आहिनि, पोइ बि केतिरा निरंकारी आहिनि। इन करे सी फादर फॉलो फादर, गीता राज जी राही थकी जो न। ओम शांति। मिठे मिठे सिकियल ॿारनि गीत ॿुधियो ऐं जो योग युक्त सर्विसेबल ॿार आहिनि उहे हिन जो अर्थ झटि सम्झी वठंदा आहिनि। असां रात जी राही अर्थात ब्रह्मणनि जी हाणे राति पूरी थी। भक्ति मार्ग खे राति चइबो आहे। अधु कलाक राति जो पूरो थींदो आहे। हद जो बि ॾींहुं ऐं राति आहे। भक्ति मार्ग खे राति चइबो आहे। अधु कलाक राति जो पूरो थींदो आहे। हद जो ॾींहुं ऐं राति। इहा पोइ ब्रह्मणनि जो अधु कलाक ॾींहुं, अधु कलाक राति थींदी। हिन समय जबकि बाबा ईंदा आहिनि त अंधियारो आहे। प्रभात थियण जो पहिरियों पुर आहे। सवेरो थिए थो। ॿार ॼाणंदा आहिनि। हाणे बाबा चवंदा आहिनि मिठे मिठे ॿार याद जी यात्रा में थको न। जीअं जिस्मानी यात्रा थींदी आहे, अॻियां पैदल वेंदा हुआ, ॾाढा धीरे धीरे विच विच में मंज़िल ठहींदी रहंदी हुई। मालूम रहंदो आहे असांखे फलानी फलानी मंज़िल ते ठहिरणो आहे। अॻियां ॾाढा श्रद्धा सां पैदल वेंदा हुआ, उन में ॾाढी महिनत आहे। हाणे इहा त ॾाढी सहज आहे। इन खे चइबो आहे सहज यादि या योग। सिर्फ़ु बाबा खे यादि करिणो आहे। थकण जो मतिलबु आहे ई देह अभिमान। बाबा चवंदा आहिनि ॿार शरीर निर्वाह जे लाइ कमु त करिणो ई आहे, हुन जे लाइ छुटी आहे। 8 घंटा शरीर निर्वाह, 8 घंटा आराम, बाक़ी 8 घंटा हिन में ॾियो। हाणे त पूरो 8 घंटा कोई ॾींदा न आहिनि। अंत में 8 घंटे ताईं रहंदा। चाट खे वधाईंदा रहो। हिते जॾहिं अची करे वेंदा आहियो त यादि दिलाए बि आहे जेकी तव्हां निष्ठा चवंदा आहियो। बाबा जी यादि में अची करे वेंदा आहियो। इन जो मतिलबु इहे न कि सिर्फ़ु हिते अची करे यादि में वेहणो आहे। अहिड़ा ॾाढा आहिनि सम्झंदा आहिनि 5-10 मिंट योग करे उथूं, परंतु बाप त चवंदा आहिनि धंधा दौरी कंदे किथे ईंदे वेंदा आहियो त बि तव्हां योग में रहो। किथे गंगा सनानु आदि करणु वेंदा आहियो त राम राम जपंदा आहियो। हिते तव्हांखे कुझु सिमरणो न आहे, सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे। इहे बाप ॿारनि सां ई ॻाल्हाइनि था, तव्हांजो कल्याण कयो आहे न। यादि जी यात्रा में इन में थकिणो न आहे। इन में तूफ़ान ॾाढा ईंदा आहिनि। तूफ़ान कोई मिटी आंधी जा न आहे। माया जे तूफ़ान अचण सां बुद्धि जो योग टुटी पवंदो आहे। पोइ देह अभिमान में अचण सां धंधा दौरी ॿार यादि ईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि हाणे त इहे धंधो दौरी आदि सभु ख़लास थी वञिणा आहिनि। तव्हांजा ॿार वारिस ठहींदा ई न, सभु ख़तमु थी वञिणो आहे। हाणे त वारिस बेहद जे बाप जो खड़ा आहिनि। हद जा वरसो मुर्दाबाद थियणो आहे। साहूकार माण्हू सम्झंदा आहिनि हाणे ॿार वॾो थींदो, शादी कंदासीं, पोइ ईअं थींदो।
बाबा चईंदा आहिनि हाणे एतिरो टाइम न आहे, हिन करे दुनिया सां बिल्कुलु मुंहुं हटाए छॾियो। हीअ त क़ब्रिस्तान आहे। धंधो दोरी ॿार आदि जे चिंतन में मरदव त मुफ़्त पंहिंजी बर्बादी कंदव। शिव बाबा खे यादि कंदव त आबादी थींदी। देह अभिमान में अचण सां बर्बादी थींदी आहे। देही अभिमानी ठहिण सां आबादी थींदी। जेतिरो यादि कंदव ओतिरो भविष्य 21 जन्मनि जो वरसो मिलंदो। यादि न कंदव त ॾाढो घाटो पइजी वेंदो। उहो पोइ कल्पांतर जे लाइ थी वेंदो। एतिरी वॾी घाटे जी ॻाल्हि आहे न, है न। ख़्यालु करिणो खपे असां पूरो वरसो कीअं पायूं। धन जी त ॾाढी लालच न रखणी खपे, टू मच में न वञिणो खपे। कोई देवालो मारंदो आहे त ॾाढी फिकरात थी वेंदी आहे। शिव बाबा खे बिल्कुलु ई भुलिजी वेंदा आहिनि। पोइ दोष रखंदा आहिनि कि ज्ञान में अचनि, तॾहिं ज्ञान में आयासीं तॾहिं देवालो मारियो, बीमार थी पियासीं। इहे कॾहिं न सम्झणो खपे। बीमारी आदि थींदी आहे, इहे त कर्म हो। अच्छा सुठो आहे, विक्रम विनाश थी वेंदो है न। इहो ई शिव बाबा खे यादि कंदा आहियूं त जास्ती विघ्न ईंदा आहिनि, मतिलबु साफ़ सफ़ाई थिए थी। उन में ॿियो ई जास्ती बाबा खे यादि कंदा वञो, धैर्यता सां हलो त पार थी वेंदो। बीमारी आदि थी त ॾाढो ई सुठो, इहे कर्म भोग आहे। सुठो आहे, विक्रम विनाश थी वेंदा। धर्मराज जे डंडे खाइण सां त बीमारी सुठी न। धर्मराज जे समय बाबा बि हूंदा, कहिड़ी लज्जा ईंदी। धर्मराज जा डंडा खाइण सां त बीमारी सुठी। कर्म भोग चुकतो करिणो आहे। ये त महारोगी शरीर आहे, केतिरी संभाल कबी आहे न। हलंदे फिरंदे खड़ा थी वेंदा आहिनि, हलंदे हलंदे खड़ा थी वेंदा आहिनि, हार्ट फेल थी वेंदो आहे। अहिड़ी पुराणी दुनिया खे त बुद्धि सां हिकदमि भुलिजी वञिणो खपे। ॿार ॾिसंदा आहिनि बाबा नयो घर ठाहिनि था त पुराणे सां हिकदमि दिलि हटी वेंदी। चईंदा आहिनि बाबा जल्दी सां मकान ठाहियो। पुराणे मकान में तकलीफ़ ॾाढी आहे। तव्हां बि ॼाणंदा आहियो इहा पुराणी दुनिया त ॾाढी गंदी आहे। तव्हांजो इहो बेहद जो संन्यास आहे। उहो संन्यास कंदा आहिनि घर बार जो, तव्हांजो हद जो संन्यास चइबो आहे। तव्हां संन्यास कंदा आहियो विकारनि जो। बाबा चईंदा आहिनि देह सां देह जे जो बि तव्हांजा संबंध आहिनि सभिनि खे तोड़े मामेकम यादि करो। हीअ दुनिया त हिन अखियुनि सां ॾिसंदा आहियो, इनखे भुलिजी वञो। हाणे तव्हांजी बुद्धि ॼाणंदी आहे असां स्वर्ग जी राजधानी जे लाइ पुरुषार्थ करूं। ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे न। इहा ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे। इहे सभु क़ब्रिस्तान थी वञिणो आहे। एतिरो प्यार न, इन सां प्यार न रखिणो आहे। अॼुकल्ह मनुष्य वटि पैसा ॾाढा आहिनि त विकार बि तेज़ थी वेंदो आहे। काम विकार केॾो तेज़ आहे। काम बग़ैर रही न सघंदा आहिनि। 4-5 वर्ष पवित्र रही पोइ लिखंदा आहिनि बाबा अॼु इन्हनि खे भूत लॻियो, कारो मुंहुं करे छॾियो। केतिरा धका खाईंदा आहिनि, हिकदमि 5 मार मंज़िल सां किरी वेंदा आहिनि। पहिरियों देह अभिमान मथां सां किरियो, ठक पुरजो थी वेंदो खलास। हड घुट बिल्कुलु ई टुटिजी वेंदो आहे। पोइ पुरुषार्थ करण में टाइम लॻंदो। इहा आहे सभिनि खां वॾी चोट। हिन करे बाबा चईंदा आहिनि काम मां शत्रु आहे। विकार खे ई पततपनो चइबो आहे। चईंदा आहिनि बाबा असांखे पतत खां पावन ठाहियो। भारत में ई संपूर्ण निर्विकारी हुया न। भारत ई निर्विकारी हुयो, हाणे भारत विकारी आहे। संपूर्ण निर्विकारी सूर्यवंशी खे चईंदा आहियूं। बलरामचंद्र
खे जे राज्य में भी विकार जी ॻाल्हि न हूंदी आहे, परंतु कला त कम थी वेंदी आहे न। 1250 वर्ष कम थी विया त दुनिया जी ताक़त त कम थी वई न, इन करे उनखे सितो प्रधान पोइ सितो चईंदा आहियूं। तव्हां चाहींदा आहियो असां मम्मा बाबा खे फॉलो करे सूर्यवंशी महाराजा महारानी ठहूं। इन में तकलीफ़ ख़र्च आदि जी कोई ॻाल्हि न आहे। हिन में मुख सां कुझु ॻाल्हाइणो बि न आहे, सिर्फ़ु यादि करिणो आहे। इन खे सहज योग चइबो आहे। इन में ॾाढी महिनत खपे। बाबा जे अॻियां त सभु महारथी आहिनि। इन में योग पूरो खपे तॾहिं कुझु थी लॻे। योग भला न, योग जी ॾाढी कमी हूंदी आहे। विघ्न बि योग में ई पईंदा आहिनि। बेहद जे बाप मिठे मिठे ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। ॿार बाप सां व पढ़ाई सां कॾहिं रुठिजो न, है न। भले किथे बि वेही करे बाबा खे यादि कंदा रहो, पढ़ाई पढ़ंदा रहो। रुठंदव त 21 जन्म जी तक़दीर सां रुठिजी वेंदव न। खज़ानो मिले थो, खज़ानो त इकठो करिणो न। वरा सुठा सुठा ॿार बि रुठी वेंदा आहिनि। नशो चढ़ी वेंदो आहे देह अभिमान जो। मां एतिरनि खे सम्झायो, देह अहंकार अचण सां किरी पईंदा आहिनि। हिन में अहंकार न अचिणो खपे। शिव बाबा खे कोई अहंकार आहे छा? केतिरा निरंकारी आहिनि, केतिरी वॾी अथॉरिटी आहिनि। चईंदा बि आहिनि मां साधारण तन में साधारण घर में ईंदो आहे, साहूकार जे घर में थोरी ईंदो आहे। त हाणे ॿारनि खे जगाइणो आहे। बाबा युक्तियूं त वॾी सुठी बदलाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि जी ई देरी आहे। ड्रामा अनुसार अर्जुन अवस्था जोर न भरी आहे। ड्रामा अनुसार अर्जुन अवस्था जोर न भरी आहे। बाबा युक्ति ॾाढी सुठी बदलाईंदा आहिनि। त हाणे ॿारनि खे जगाइणो। तव्हां ॿारनि जी ई देरी आहे। ड्रामा अनुसार अर्जुन अवस्था जोर न भरी आहे। अॻियां हली जोर भरंदी। असां गवर्नमेंट खे एतिरो इतला कंदा आहियूं कि एतिरे वर्ष में स्वर्ग जी स्थापना थी वेंदी। हाणे अख़बार आदि में मनुष्य पढ़ंदा त अची करे तव्हां सां पुछंदा थोरा वर्ष जे अंदरि स्थापना थींदी त विनाश बि ज़रूरु थींदो न। छो जी हिते स्थापना थींदी, ढेर ईंदा। ये प्रॉपर्टी आदि थोरे समय जे लाइ आहे। हिन प्रॉपर्टी खे तव्हां कोई प्रॉपर्टी थोरी सम्झंदा आहियो। हिन प्रॉपर्टी खे तव्हां ॼाणंदा आहियो इहे त थोरे रोज़ जे लाइ आहे। इहे मकान आदि रहण लाइ ठाहिया आहिनि। छो की मधुबन में ॾाढा ॿार ईंदा रिफ्रेश थियण लाइ। हेड ऑफिस मधुबन आहे। अॼु तव्हां छा कंदा आहियो, कल्ह छा कंदव। हिते तपस्या कंदा आहियो, पोइ दिल्ली वृंदावन आदि में वञी करे राज्य कंदा। उहो तपस्या जो स्थान, उहो राज्य जो स्थान। असांजो यादगार बि खड़ो आहे। इहा सिधी रीति ॾेखारिणो आहे। जो कमु असां हाणे करूं था 5000 वर्ष पहिरियों बि कयो हुयो। पहिरियों शिव बाबा जा मंदर ठाहींदा आहिनि। बाक़ी दिलवाड़ा मंदर आदि त पोइ बाद में ठहिया आहिनि। बुद्धि सां कमु वठिणो खपे। दिलवाड़ा मंदर जो बि हिसाबु कढिबो आहे त निकिरी सघंदो आहे। पूरो असांजो यादगार आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे स्थापना जो यादगार दिलवाड़ा मंदर। तव्हां मिठे मिठे ॿारनि खे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। इहे सभु सर्विस वधाइण जी युक्ति कढणी आहे। राम वियो, रावण वियो, जंहिंजो बहु परिवार। रावण जो ॾिसो केॾो वॾो परिवार आहे, राम जो केॾो नंढो परिवार आहे। गायन आहे न, गायन राइट आहे, परंतु कोई सम्झी न सघंदो आहे। बाबा वेही सम्झाईंदा आहिनि त बि निश्चय न वेंदो आहे। श्री निर्वाह अर्थ बि कर्म तव्हांखे ज़रूरु करिणो आहे।
हा जो सर्विसेबल ॿार आहिनि पांडव आहिनि उहे त गवर्नमेंट सां पालना वठी सघंदा आहिनि। उन्हनि जी सारी संभाल असांखे करणी पए। अवस्था ॿारनि जी अहिड़ी हुजणी खपे। बाबा जी यादि में हिन दुनिया जो सभु कुझु भुलिणो आहे। यादि जी यात्रा में जो पक्का मस्तु रहंदा हुननि जी अवस्था बि ॾाढी मज़बूत थींदी हुई। जेके शिव बाबा जी यादि में रही था शरीर छॾंदा आहिनि, सन्यासी ब्रह्म जी यादि में शरीर छॾंदा आहिनि त बि वायुमंडल में बिल्कुलु सन्नाटो थी वेंदो। बाबा जो अनुभव आहे मनुष्य मरंदा आहिनि त घर में सन्नाटो थी वेंदो आहे। इन में बि ईअं थींदो आहे पिछाड़ी में जीअं की सभु कुझु भुलिजी वेंदा आहिनि। हाणे तव्हांखे वापसि घर वञिणो आहे। देह अभिमान छुटंदो वेंदो। पिछाड़ी में शरीर ख़ुशी सां छॾिणो खपे। हर्षित मुख आहिनि न बसि असां किथे वञूं था। अहिड़ी अवस्था जॾहिं थींदी तॾहिं विजयमाला में पिरोइण लाइक़ु असां पंहिंजे घर वञूं था। तव्हांजे में शांति जी करंट आहे। कोई बि ईंदा आहिनि त चईंदा आहिनि हिते शांती ॾाढी आहे। इहा रियल शांती आहे। आत्मा शरीर सां डिटैच थी वेंदी आहे। तव्हां ॼाणंदा असां आत्मा शांति स्वरूप आहियूं। असां पंहिंजे स्वधर्म में वेठा आहियूं। कर्म जे बिना त कोई मनुष्य रही न सघे न। उहो माण्हू हठी योग में छा कंदा रहनि। त हाणे सम्झंदा असांजे स्वधर्म में आहे शांती ते असां आया आहियूं पाठ वॼाइण। हाणे वापसि घर वञिणो आहे। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो घर खे यादि करो। ऐं घर खे यादि करो। बाप खे यादि करण सां वरसो मिलंदो। बाबा चवंदा आहिनि मूंखे बि घर में यादि करो। हिते त मां टेम्पररी ईंदो आहे। तव्हांजी बुद्धि शांति धाम में टिकणी खपे। पोइ कर्म क्षेत्र में अची करे कर्म बि करिणो। बाबा जी यादि में शांति धाम में टिकी पओ। पोइ कर्म क्षेत्र में अची करे कर्म बि करो। घर जो बि वरसो वठिणो आहे न। उहो आहे आत्माउनि जो घर। इहा आहे जीवात्माउनि जो घर। पंहिंजे घर खे बि न भुलिजो। बाबा खे बि न भुलिजो। बाबा खे यादि करण सां ई पवित्र ठही घर हली हलंदासीं। ऑलवेज सी फादर। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा छा कयो। सभु कुझु माताउनि खे ॾेई छॾियो न। उन्हनि जी ई डायरेक्शन ॾिनो। उन्हनि ई डायरेक्शन ॾिनो की सभु कुझु माताउनि जी सर्विस में लॻायो। हिक खे ॾिसी ॿियनि फॉलो कयो। स्वाहा थी विया न। परंतु पोइ जॾहिं टिकी बि सघनि न। ड्रामा अनुसार भट्टी बि ठहिणी हुई। ड्रामा अनुसार भट्टी भी ठहणी। बाबा चवनि था पाकिस्तान हिंदुस्तान थी। तव्हांजी पट्टी पहिरियों शुरू थी पाकिस्तान में। तव्हां नदी खे क्रॉस कयो। शास्त्रनि में त छा ॻाल्हियूं लिखी छॾियूं। प्रैक्टिकल में त तव्हां हाणे ॿुधंदा आहियो। पोइ कल्प पोइ तव्हां ई ॿुधो। हाणे बाबा चवंदा आहिनि हियर नो इविल।
धंधो आदि भल करो परंतु हीअ नो इवन। बाबा चवंदा आहिनि हर ॻाल्हि में श्रीमत वठो, हर ॻाल्हि में श्रीमत वठो। बाबा हिन हालत में असां छा करूं त बाबा सभु ॿुधाए ॾींदा। कोई बि ॻाल्हि पुछणी हुजे त तव्हां बाबा वटि अचो, तव्हां ॾुधंदा छो आहियो? कदम कदम ते पुछणो आहे, श्रीमत ते हलण सां कदम कदम में पदम, है न। कदम कदम में बाबा सां सभु कुझु राय पुछंदा हलो। त श्रीमत ते हलण सां कदम कदम में पदम आहे। बाबा जी राय ते हलंदव त कदम कदम में पदम थींदा। तव्हांजो सेकेंड बाय सेकेंड जो पास ईंदो आहे हुन में पदम आहे त केतिरी कमाई थी वई। अगरि बाबा जी यादि में, बाबा जी श्रीमत में हलंदासीं त असांजे हर क़दम मतिलबु जो बि असां संकल्प बोल कर्म कंदासीं हिन में पदमनि जी कमाई आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ॿियो वरधारणा जे लाइ मुख्य सार विजय माला में पिरोइण लाइ हिन शरीर सां डिटैच रहण जो पूरो पूरो पुरुषार्थ करिणो आहे। देह अभिमान खे छॾंदा वञो, हिन दुनिया खे बुद्धि सां भुलिजंदा वञो। ॿियो आहे टू मच धन जी लालच न रखणी, टू मच धन जी लालच न रखणी आहे। बाबा जी यादि जे सवाइ ॿियो कोई चिंतन न रहे। कॾहिं बि बाप सां व पढ़ाई सां रुठणो न आहे। वरदाना मालिकपन जी स्मृति द्वारा हाईएस्ट अथॉरिटी जो अनुभव करण वारा कंबाइंड रूपधारी ठहियो। पहिरियों पंहिंजे शरीर ऐं आत्मा जे कंबाइंड रूप जी स्मृति रहे। रचना शरीर रचना आत्मा रचना, हिन सां मालिकपन स्वतः रहंदो। मालिकपन जी स्मृति सां स्वयं हाईएस्ट अथॉरिटी अनुभव कंदो, शरीर खे हलाइण वारा हूंदो। ॿियो आहे बाप ऐं ॿार। शिव शक्ति जे कंबाइंड स्वरूप जी स्मृति सां माया जे विघ्ननि खे अथॉरिटी सां पार करे सघो। स्लोगन आहे विस्तार के सेकेंड में समाए करे ज्ञान जे सार खे अनुभव करो ऐं ॿियनि खे बि करायो। अव्यक्त इशारो आहे पाप कटेश्वर व पाप हरणी तॾहिं ठही सघंदा जॾहिं यादि असांजी ज्वाला रूप हूंदी। हिन यादि द्वारा अनेक आत्माउनि जी निर्बलता दूर थींदी। हिन जे लाइ हर सेकेंड हर श्वास बाप ऐं तव्हां कंबाइंड आहियो, कंबाइंड थी करे रहो। कोई बि समय साधारण यादि न रहे। स्नेह ऐं शक्ति ॿई रूप कंबाइंड हुजे। स्नेह बि ऐं शक्ति स्वरूप बि ॿई रूप कंबाइंड हुजे, तॾहिं असां पाप कटेश्वर थी सघंदासीं। पाप कटेश्वर असांजे शिव बाप, असां पाप कटेश्वरी पाप हरणी थी वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।